नाज़रीन, सॼी सिंध समेत नवां जतोई वासियुनि भी पेट्रोलियम अघनि में वाध ऐं महांगाई सबबि परेशानियुनि जो शिकार थी विया आहिनि। उन हाल सां रिपोर्ट करे रहियो आहे अला रखियो अबड़ो। सिंध में थींदड़ बग़्तियाती इलेक्शन ऐं महांगाई माण्हुनि खे ॿीणो परेशानीअ में विझी छॾियो आहे, छाकाणि त हुकूमत पेट्रोल जा अघ हिकदमि वधाए छॾिया आहिनि ऐं ॿिए पासे खाधे पीते जूं शयूं पिणु आसमान सां ॻाल्हियूं करण लॻियूं आहिनि। ग़रीब माण्हू हिकु वेलो खाइण लाइ परेशान आहिनि ऐं फाका कशी करण ते मजबूर थी विया आहिनि। उन सिलसिले में हितां जी माण्हुनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो आहे त फ़ैसिलो कनि महांगाई जी सूरत हाल उन्हनि जे साम्हूं आहे, BD इलेक्शन बि उन्हनि जे साम्हूं आहे। इहो वोट जेको आहे उहो हिकिड़ो ज़मीर जो फ़ैसिलो आहे ऐं हिकिड़ी अमानत आहे। अमानत उन हथनि में ॾियो जेके हथ उन जा हक़दार हुजनि। बाक़ी त सॼी पोज़ीशन तव्हांजे साम्हूं आहे। हाणे जेका हींअर महांगाई थी आहे, जेको हिकु हफ़्ते में 60 रुपया जेको पेट्रोल वधियो आहे। महंगाई ॾींहों ॾींहुं चोट चढ़ी वई आहे। गिह 800 रुपया किलो थो मिले। पेट्रोल जेको आहे सो हींअर जेको आहे सो 210 रुपया थी वियो आहे। खंडु जेको आहे सो 100 रुपया किलो थी आहे। त हिकु ग़रीब पोरिया त मिसकिन जेकर गिह वठे थो त घर में अटो कोन्हे को, जे अटो वठे थो त घर में लूणु बसर कोन्हे को। असां मज़ूर 12,000 रुपया महीनो असांजी पघार। गिह 700 रुपया किलो आहे। चांवर 200 रुपया किलो आहे। अटो जेको आहे सो 80 रुपया किलो आहे। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो असां छा खाऊं? वोट असां कंहिंखे कोन ॾींदासीं। मज़दूर माण्हू जेको 500-600 रुपया ॾिहाड़ी थो खणे ऐं उहो अगरि जे वठे थो गिह त 600 रुपया किलो आहे, जे वठे थो भाॼी त 200-250 रुपया आहे। हाणे उन जी चुल्हि ॿरण खां त वई हे जेके पेट्रोल जा जेके क़ीमतूं 30-40 रुपया एट ए टाइम वधाई थियूं वञनि। पेट्रोल सां वधण सां हर शइ महांगी थींदी आहे। हुकुमरान खे घुर्जे त महांगाई ते कंट्रोल कयो वञे ऐं आवाम दोस्त फ़ैसिला कया वञनि। कैमरामैन मोहम्मद अमीन चवण सां गॾु अलाए रखियो अबड़ो आवाज़ टीवी नवां जतोई।